हुन जन्म लाइ वचन थो कयां हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो कयां मां जिते। अवामी न्यूज़ जे सतपारा सिंध जे हथ जे हुनरनि जी अहमियत खे उजागर करण जे सिरे हेठि 2 डिसंबर ते सकाफती ॾियारे मल्हाइण जी खिपरे जे डॉक्टरनि पारां भरपूर आजियां कई। हुननि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु हो त साईं अवामी न्यूज़ ॾाढो सुठो कमु कयो आहे, बिल्कुलु नओं टॉपिक इंट्रोड्यूस कयो आहे, हथ जो हुनर ऐं असांजी सकाफ़त आहे। हथ जो हुनर जी भर्त थियो, रली थी, खथा थिया, हथ जूं शालूं थियूं, इहे सिंध जी सकाफ़त जो हिसो आहिनि। रुगो नचणु कुॾणु ॻाइणु वॼाइणु को सकाफ़त कोन्हे। सकाफ़त असुल इहा आहे त कंहिं क्रिएटिविटी खे उजागर कयो वञे, असांजो जेको हिडन टैलेंट आहे, लिकियल जेको टैलेंट आहे उनखे दुनिया जे साम्हूं अंदरि वञे। अगरि हथ जे हुनर जो कमर्शियल एस्पेक्ट सां जाइज़ो वरितो वञे त उहो बि हिकिड़ो वॾो पॉज़िटिव एस्पेक्ट आहे। माण्हुनि खे इकोनॉमिकल सपोर्ट, मुआशी तौर ते सपोर्ट मिली सघे थी अगरि हथ जे हुनर खे उजागर कयो वञे। हिन खे दुनिया में मार्केट, इन जा हिकिड़ी मार्केट तलाश कई वञे, दुनिया में हिन खे प्रमोशन्स ॾियारियूं वञनि, पब्लिसिटी इन जी कई वञे त तव्हां सम्झो था त सिंध जो जेको भर्त आहे, जेको लेडीज़ इस्तेमालु करे थी, सिंध जी टोपी आहे, सिंध जी अजरक आहे, सिंध जो खतो आहे, सिंध जी हथ जी ठहियल शाल आहे, हाला जो जेको हुनर आहे, हाला जा जेके बर्तन आहिनि, जेके मंजूं आहिनि, खटूं आहिनि, तव्हां ॾिसो केॾियूं ख़ूबसूरत थियूं लॻनि। अगरि दुनिया में हिननि खे मार्केट में एक्सेस मिली वञे हली, मार्केट में हिनखे जॻहि मिली वञे हली, त मुंहिंजो ख़्यालु आहे त माण्हुनि जा कई हद ताईं मुआशी मसइला हल थी सघंदा। जीअं थर में ॾिसो असां वटि हिकिड़ो ई सोर्स ऑफ इनकम आहे, बरसाति नथी पए त सभु शइ स्टॉप थी वञे हली, पर थर में जेको हथ जो हुनर जो कमु आहे उहो अॼु ताईं कंहिं उजागर ई कोन कयो आहे। जस जे अवामी न्यूज़ खे त उन अहिड़े अहम टॉपिक खे सिंध जी सकाफ़त जे ॾिहाड़े में इंट्रोड्यूस करायो ऐं माण्हुनि खे इन लाइ अवेयरनेस मिलंदी, शऊर मिलंदो त ज़रूरु अॼु जी शुरूआति आहे, सुभाणे ॻाल्हि अॻियां माण्हुनि खे ख़बर पवंदी ऐं मार्केट में माण्हू एक्सेस मिलंदी, माण्हुनि जा मुआशी मसइला बि इन सां हल थींदा। फ़र्ज़ु बि पूरो कयो अवामी न्यूज़ सिंध जी सकाफ़त खे उजागर करे, हथ जे हुनर खे उजागर करे ऐं मुआशी मसइला हल करण में बि ज़रूरु मदद मिलंदी। थैंक यू। असीं 2 डिसंबर ते क़ौमी सकाफ़ती ॾियारे ते जेको हिननि टाइटल रखियो आहे हथ जो हुनर, असीं भरपूर हिमायत करियूं था ऐं इहो तमामु सुठो ॾियारो आहे ऐं हिननि जे जस हुजे जेके इनखे कवरेज ॾियनि था, सॼे सिंध में इनखे मल्हायो पियो वञे। अवामी न्यूज़ तरफ़ां जेका 2 डिसंबर जे हवाले सां सकाफ़ती प्रोग्राम कयो पियो वञे, हथ खे ऐं जे कोशिशुनि खे साराहियां थो ऐं असांजी जेका सिंध जी जेका सदियुनि पुराणी सकाफ़त आहे उनखे उजागर करण जी कोशिशूं पियूं आहिनि, उहे सारा जोगियूं आहिनि। ऐं वरी बि उन्हनि खे मुबारक ॾियां थो ऐं असीं 2 डिसंबर जेका आहे असां उहा वॾे जोश सां सिंधी सकाफ़त खे उजागर करण लाइ मल्हाईंदासीं। थोराइतो आहियां अवामी न्यूज़ जो इन्हनि अॼु अहिड़ो हिकिड़ो टॉपिक जेको खणी आया आहिनि सिंध जी आवाम जे लाइ, जेको सिंध जो कल्चर आहे, जंहिंखे असीं तक़रीबन विसारे चुका आहियूं। असांजो कल्चर आहे हथ जो हुनर। हाणे असीं अॼुकल्ह ॾिसूं पिया त मीडिया जो दौरु आहे, मोबाइल जो दौरु आहे ऐं हर शइ असीं विसरी चुका आहियूं, पर इहो तमामु सुठो हिकिड़ो स्टेप खयों आहे अवामी न्यूज़ वारनि त असीं हथ जे हुनर खे उजागर करियूं। जीअं असांजो सिंध जो कल्चर हुयो, टोपी ठाहिणु, अजरक ठाहिणु, रंगावत जो कमु हुयो ऐं कड़ा रंगणु, भर्त जो कमु, त जेकॾहिं असीं हिन खे उजागर था करियूं त हिन सां छा आहे, असांजे जेको सिंधी अवाम आहे हीअं जेका बेरोज़गारी चोट चढ़ी पई आहे, त हिन सां हथ जे हुनर सां हीअ आहे त घटि में घटि इहा बेरोज़गारी ऐं इहा शइ ख़तमु थी सघे थी ऐं उहो ई असांजो कल्चर बि उजागर थी सघे थो जेको असांजी सुञाणप आहे। त आउं तमामु घणो थोराइतो आहियां अवामी न्यूज़ वारनि जो जिन इन टॉपिक खे खयों आहे ऐं आउं उमेदु थो करियां त इन्हनि जे तवसुल सां इहे जेके मैसेजिस आहिनि असांजा हू अॻिते ऐवाननि ताईं रसनि ऐं इन्हनि ते जेको कमु थिए ऐं इन्हनि ते कमु थिए त जीअं असांजी आवाम में बि शऊर अचे ऐं उहो असांजो जेको कल्चर आहे वरी असीं उनखे हथी ॾियूं।